खरपुरनाथन शाह में बलदियाती इलेक्शन ईंदे ई पीपल्स पार्टी जी गलत फैसलन ऐं नवनि चेहरनि खे अॻिते आणण वारी पॉलिसी सबब तालके जे पुराणनि वर्करनि ऐं जियालनि में छिकताण वारो माहौल छायल। तफ़सील मूजिब खैरपुरनाथन शाह बलदियाती इलेक्शन ईंदे ई पीपल्स पार्टी जे मक़ामी क़यादत पुराणनि वर्करनि खे नज़रअंदाज करण ख़िलाफ़ तालके जे गाढ़ी बिरादरी जो बलोच हाउस खरपुरनाथन शाह में शाहनवाज़ गाढ़ी, शाहिद गाढ़ी, इमदाद गाढ़ी, इमरान गाढ़ी जी सरबराही हेठि गाढ़ी बिरादरी जो अहम इजलास थियो गुज़री, जंहिंमें सैयद अहमद शाह, हाजी गुल हसन गाढ़ी, अली हसन गाढ़ी, सूमर खोसो, एहसान गाढ़ी, डॉक्टर रसूल बख्श गाढ़ी, लुत्फ अली गाढ़ी, गुलाम अली ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते गाढ़ी बिरादरी फ़ैसिलो कयो त पीपल्स पार्टी हाणे अवामी जमहूरी पार्टी हुजण बजाए पंहिंजा नवाज़ी वारे पॉलिसी ते लही आई आहे। पीपल्स पार्टी जे मक़ामी क़यादत MPA अब्दुल अज़ीज़ जोणीजो पंहिंजे वफ़ादार पुराणनि साथियुनि खे छॾे नवनि माण्हुनि ते हथ रखियो आहे। इहो अमल इंशाअल्लाह पीपल्स पार्टी खे बलदियाती इलेक्शन में बेरहमानी शिकस्त ॾींदो। गाढ़ी बिरादरी वॾे अज़म सां सियासी सफ़र जी शुरूआत जो ऐलान करे छॾियो।